ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदालू घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां कराची पुलिस ऑफिस जो दौरो कयो वियो आहे। घरू वज़ीर मरकज़ी कमांड एंड कंट्रोल सेंटर जो भी दौरो कयो आहे। घरू वज़ीर करबला जे शहीद जे 40 जी सिक्योरिटी बाबति मॉनिटरिंग कदमनि जो जाइज़ो वरितो। IG सिंध पारां घरू वज़ीर खे सिक्योरिटी सूरत-हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां कराची पुलिस ऑफिस जो दौरो कयो वियो आहे। घरू वज़ीर मरकज़ी कमांड एंड कंट्रोल सेंटर जो भी दौरो कयो आहे। घरू वज़ीर करबला जे शहीद जे 40 जी सिक्योरिटी बाबति मॉनिटरिंग कदमनि जो जाइज़ो वरितो आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक अपडेट कजो। ज़ियाउल हसन लंजार पारां कराची पुलिस ऑफिस जो दौरो कयो आहे। जी निदा सेंट्रल पुलिस ऑफिस कराची में घरू वज़ीर ज़ियाउल लंजार दौरो पाए जैसां गॾु IG सिंध गुलाम नबी मेमन ऐं कराची पुलिस चीफ जावेद आलम वॾो गॾु आहे। जॾहिं त मरकज़ी कमांड एंड कंट्रोल समेत सिंध स्मार्ट सर्विस सिस्टम एयरपोर्ट रूम जो बि हुन दौरो कयो आहे। जॾहिं त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ऐं करबला जे शहीदनि जो जेको अॼु 40 आहे पूरी दुनिया जी आहे। सिंध जे राजधानी कराचीअ में बि अक़ीदत एतिराम सां मल्हायो कोन्हे। जॾहिं त मेन मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रूटनि रस्तनि खां थींदो पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो आहे। जॾहिं त घरू वज़ीर पारां सिक्योरिटी जे हवाले सां मॉनिटरिंग सेल जो जेको आहे दौरो कयो आहे, जंहिंखे IG सिंध गुलाम नबी ब्रीफिंग ॾिनी चयो आहे त मरकज़ी जुलूस खे हेड ट्रेनिंग दरमियान एतिराफ़ जी मॉनिटरिंग तौरु ख़ासूसी तौरु जेके CCTV कैमरास लॻाए उन सां जेको आहे मॉनिटरिंग कयो थो वञे। मेन मातमी जुलूस ते रोड रस्तनि ते कंटेनर लॻाया विया, जॾहिं त 5000 खां वधीक पुलिस जी जेका नफ़री आहे उहा मुक़ररु कई वई आहे। उन सां गॾोगॾु रेंजर्स ऐं SSU जा जेके कमांडो आहिनि उहे बि जुलूस जी निगरानी कंदा। जॾहिं त थोरी देरि में जेको जुलूस आहे उहो हुसैन हैरानिया इमाम बारगाह खारादर में नहर थींदो, जिते मजलिस पढ़ाई ईंदी ऐं हिन वक़्तु जेको जुलूस आहे उहो पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो आहे। जी ठीकु आहे ख़ालिक अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। ख़बर शामिल कंदालू बलोचिस्तान